अल्लाह तो फरमाए तवल तंजुर नफ्सुम्मा कद्दमत लिगद। हर जीव हर इंसान ॾिसे त उन क़यामत जे ॾियारे जे लाइ छा ठाहियो आहे, छा तयार कयो आहे। उहो क़यामत जो ॾियारो अचण वारो आहे जंहिं ॾियारे ते अबो पंहिंजे बचनि खे कमु न ईंदो, अम्मा पंहिंजे नियाणियुनि खे कमु न ईंदी, भाइर पंहिंजे भाइरुनि खे कमु न ईंदा। क़ुरान तो फरमाए त यौम यफिरुल मरउ मिन अखीह, भाउ भाउ खां बेज़ार थी वेंदो, पीउ पंहिंजे बचनि खां बेज़ार थी वेंदो, को कंहिंजी रड़ दाह कोन ॿुधंदो, को कंहिंजे सॾ में साणी थियण वारो कोन हूंदो। हर इंसान खे पंहिंजे सिर जी लॻल हूंदी, सिज मथां गिराठ जेतिरो क़दुरु अची वेंदो, माण्हू पंहिंजे पघर में ॿुॾंदड़ हूंदा। रब पुछा कंदो त ओ बानी जेका उमिरि ॾिनी मां कहिड़नि कमनि में गुज़ारियई, जवानी ॾिनी मां कहिड़नि कमनि में गुज़ारियई, माल ॾिनो मां कहिड़े कम में ख़र्च कई, दौलत पैसो ॾिनो मां कीअं कमाई कीअं ख़र्च कई। उहो अधी पाई पाई जो पुछाणो थींदो, ज़रे ज़रे जो हिसाब थींदो अल्लाह जी कोरट जे अंदरि। रब तो फरमाए वल तंजुर नफ्सुम्मा कद्दमत लिगद। ऐं ॾिसो त उन क़यामत जे ॾियारे जे लाइ तव्हां छा ठाहियो आहे। ओदी उन ॾियारे ते माइट मिट अज़ीज़ करीब कम न ईंदा, पर जे कम ईंदा त अमल सालिह कम ईंदा। जेका निमाज़ पढ़ी उहा निमाज़ कम ईंदी। अल्लाह तो कुरान में फरमाए तवाकी मुसलात वला तकू